मेहड़ मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर रज़ा अली सुमर मूजिब मेहड़ शहर में बदमनी मंशियात जुआ खिलाफ हलंदड़ तहरीक SHO A सेक्शन अकबर जन्ना SHO B सेक्शन कुर्बान कमरानी पारां GDA SUP PTI क़ौमी अवामी तहरीक शहरी इतिहाद जे 21 ॾींहं थींदड़ मुज़ाहिरे में पहुची एहतजाज जी अॻवानी कंदड़ न्याज़ अली बुरड़ो ऐं ॿियनि सां ॻाल्हियूं कयूं। मेहड़ वारा खुदा असांजो साथ ॾियो, असां तव्हां सां गॾु तव्हांजो अहसान रहंदो। छो त सॼो अवाम ग़रीब लुटिजे थो यार, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे हिकिड़ा लोफर लुटनि, असां चुप करे वियूं, तव्हां चुप करे वियो, इहो त बदनामी आहे ख्वारी जो आहे। महिरबानी करे मेहड़ खे कश्मीर न बणायो बाबा। मुंहिंजो ॻोठ आहे जेको उते असांजा ॻोठ वारा ज़लील थियनि था, ख़ुदा जो कसम आहे। ॾींहुं राति दीवानो तो लॾे आहे, इज़त वारा माण्हू लॾे आहे, हर शइ उहो शहर वीरान थींदा वेंदा आहिनि। महिरबानी करे असांजो साथ ॾियो, पुलिस जो साथ ॾियो। इन मौक़े ते शहरियुनि आॾो SHO A सेक्शन ऐं B सेक्शन चयो त ॾोहारियुनि खे कंहिं बि सूरत में माफ़ न कयो वेंदो। मंशियात जुआ फहाशी जो ख़ात्मो आंदो वेंदो। हुन चयो त शहरी पुलिस सां ताउन कनि। इन मौक़े ते न्याज़ अली बुरड़ो चयो त अकबर चलो साहब ओमान कमरानी साहब अकबर सुठो ऑफिसर रहियो आहे। मां कल्ह बि उनजी नेकी कई आहे। मुंहिंजा इख़्तिलाफ़ आहिनि, मूंसां ज़्यादती कई अथऊं, उहा अलॻि शइ आहे। बाक़ी ऑफिसर सुठो आहे, अमन अमान लाइ सुठो आहे। असांखे यकीन ॾियाराए 5 ॾींहंनि में ॿियो न थियो आहे मेहड़ मां, उहा बि हिननि दोस्तनि जी महिनत आहे। न त हर पासे ॾो माण्हू तव्हां खणी पियो अचे भई मूंखे मोटर साइकिल फ्री आहे, को मुंहिंजो दुकानु भॼी वियो, को कंहिंजो थी वियो। 5 ॾींहंनि में को ॾोह कोन थियो आहे। इन खे इज़त करे हींअर असांजा आया आहिनि, असां लाइ असांखे इज़त आहे। असीं पुलिस जा मुखालिफ़ न आहियूं कॾहिं। असांखे छा खपे, शहर जो माण्हू छा घुरियो आहे? असांखे अमन खपे, जेके मंशात जा फाश जा जेके बुरायूं पुछण इहे ख़तमु थियनि। ॿियो असां कुझु कोन घुरिया, मज़दूरी करे पेट पंहिंजो पाण पाण सभु कुझु पाले थो। असां चऊं था त असां पंहिंजी मज़दूरी करे सुकून सां घर वञूं, सुबुह जो पंहिंजे रोज़गार ते सुकून सां अचूं। असांजो ॿार जेकर स्कूल में वञे मोटर साइकिल ते चढ़ी सुकून सां वञे, सुकून सां वापसि अचे। दोस्त आया आहिनि, मां सभिनी दोस्तनि खे चवंदो सभिनी मेहड़ जे माण्हुनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके 19 ॾींहं लाॻीतो जदोजहद में रहिया आहिनि। शहर ख़ातिर हे साईं वारा आया आहिनि। असां हिननि खे मान ॾिने करे एहतजाज जो असां ख़तमु कयूं था। असां एहतजाज जा फ़िलहाल मुलतवी था कयूं। जेकॾहिं वरी बि का एहतजाज खे अमन अमान ख़राबु थियो, अमन अमान जी सूरत ख़राबु थी, इंशाअल्लाह ताला वरी असां रोडंदासीं। SHO A सेक्शन ऐं B सेक्शन जी अचण सां 5 ॾींहंनि खां अमन थियो आहे। हुननि जी महिनत रंग लाथो आहे। अगरि ॿीहर बदमनी थी या को ॾोह थियो त ॿीहर एहतजाज जो सॾु ॾिनो वेंदो। हुन चयो त शहरी अमन घुरनि था ऐं शहर मां मंशियात समेत समाजी बुराइयुनि जो ख़ात्मो घुरनि था। उन करे पुलिस जी यकीन ॾियारण ते एहतजाज ख़तमु कयो वञे थो।